हिते मां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। मीरपुर ख़ासमा जिथे मॉडल ट्रायल कोर्ट मंशियात केस में 2 औरतुनि खे क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत बेगम उर्फ बबली खे चर्स आफ़ी ब आइस रखण जो ॾोह साबित थियण ते 22 साल क़ैद ऐं 1,15,000 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत नाज़िया मरी खे 9 साल 6 महीना क़ैद जी सज़ा ऐं 65,000 रुपया ॾंड जो फ़ैसिलो ॿुधायो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मीरपुर ख़ासि मॉडल ट्रायल कोर्ट मुनशियात केस में 2 औरतुनि खे क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत बेगम उर्फ बबली खे चर्स आफ़ी में आइस रखण जो ॾोह साबित थियण ते 22 साल क़ैद ऐं 1,15,000 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई, जॾहिं त अदालत नाज़िया मरी खे 9 साल 6 महीना क़ैद जी सज़ा ऐं 65,000 रुपया ॾंड जो फ़ैसिलो ॿुधायो। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे मीरपुर ख़ासमा आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर उमर दाऊद कोटरो। जी उमर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ, मीरपुर ख़ासि मॉडल ट्रायल कोर्ट जी पारां जेको औरत बेगम उर्फ नाज़िया मरी खे जेको चर्स ऐं आफ़ीम ऐं आइसक्रीम जेको रखण जे साबित थियण ते बेगम खे जेको आहे ऐं उर्फ बबली खे जेको आहे 22 साल जी सज़ा ऐं 1,15,000 रुपए ॾंड ॿुधायो वियो आहे। ऐं जॾहिं त ॿी औरत जेकी नाज़िया मरी आहे जंहिंखे 9 साल 6 महीना क़ैद जी सज़ा ॿुधाए ऐं 65,000 रुपए ॾंड जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ऐं यादि रहे त गुज़िरियल साल जेको मोमेंट हाणे जेको मीरपुर ख़ासि जो आहे उन ते केस दाख़िल कयो हुयो ऐं जेको ॿिए तरफ़ गैर क़ानूनी हथियार रखण जे केस में ॾोह साबित थियण ते अदालत पारां जवाबदार शाहनवाज़ उन्हड़ खे बि जेकी आहे 10 साल क़ैद जी सज़ा ऐं 2 लख रुपए ॾंड जो फ़ैसिलो ॿुधायो आहे। जेको इहो केस जेको आहे कि गरीबाबाद थाणे ते दाख़िल कयो वियो हो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी उमर, तफ़सील खां आगाह करण जे लाइ।